बिरशामा ख़बर ईंदा हालत मटियारी सब डिवीज़न में चीफ ऑफिस एस्को जी टीम मटियारी वावडा ऑफिस पहुती। चीफ एस्को जेसीओ मज़हर अब्बासी जे हुकुम ते अमीर अहमद मेमून डायरेक्टर टेक्निकल एस्को हैदराबाद रीजनल मैनेजर डाणी एडिशनल एक्शन एस्को आसिफ मेमून एसडीओ वावडा मटियारी सरमद मीरानी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मटियारी कंप्लेन सेल खे वधीक बहितर करण लाइ दौरो कयो वियो आहे। एस्को चीफ मुज़फ़र अब्बासी जे हुकुम ते असांखे मुख़्तलिफ़ चार्जूं ॾिनियूं वयूं आहिनि। जेके बि अवाम जा मसइला आहिनि इन्हनि खे जल्द हल कयो वेंदो। अगरि स्टाफ जे माण्हू खां का बि शिकायत आहे त इहे माण्हू मूंखां मुंहिंजे नंबर ते राब्तो करे सघनि था। उन मौके ते एसडीओ वावडा मटियारी सरमद मेमून चयो त मुंहिंजी कोशिश आहे त अवाम खे रिलीफ ॾिनो वञे, सार्फिन बकाया जात क्लियर कनि ऐं अगरि कंहिं सार्फिन जो वावडा जो बिल वधीक अचे थो त असां इन सार्फिन जे कानूनी तौर ख़त्म कंदासीं। उन मौके ते इमदाद अहमद यूनियन अगवान मौला बख्श खासकेली हाफिज आसिफ उमरानी ऐं ॿिया एस्को अमलदार शरीक हुआ। सोमरो 3D वॉलपेपर एंड पीवीसी पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के पीवीसी वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड पीवीसी पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरन ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।